वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में आपारा जी जगह ते वापारियुनि गुस्ताख़ खाखन ऐं फ्रांसी सदर इमानुएल मैक्रोन ख़िलाफ़ एहतजाज कयो। वापारियुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणियल हुआ, जंहिंमें संदसि मुतालबनि जी मञता जे लाइ नारा लिखियल हुआ। एहतजाज कंदड़ आपारा खां सिफ़ारतखाने ॾांहुं वञण जी कोशिश कई त पुलिस आपारा खां डिप्लोमेटिक ईंदे रस्ते ते कंटेनर रखी रस्ते खे बंदि करे छॾियो। पुलिस डिप्लोमेट साम्हूं सरीना चौक ते मुज़ाहिरो कंदड़ पारां कंटेनर हटाइण जी कोशिश कई त पुलिस हिननि मथां ॻोढ़ा गैस जी शेलिंग कई। पुलिस ऐं मुज़ाहिरो कंदड़नि विच में अखबूट खां पोइ रेंजर्स जी नफ़री बि सरीना चौक जे वेझो पहुची वई, जॾहिं त एम्बुलेंस भी पहुंची वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।